मुल्क हिन वक़्तु ॾुखियुनि हालातुनि मां गुज़री रहियो आहे। अवाम मसइलनि जे हल लाइ मैंडेट ॾिनो आहे। अवामी उमीदुनि ते पूरो लहणो पवंदो। इदारा पंहिंजनि हदुनि में रही करे कमु कनि, उहो मुल्क लाइ बहितर हूंदो। पीपी चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी नओं दिरो में तकरीब खे ख़िताब कंदे चयो आहे त अवामी मैंडेट जो एतिराम कंदे वफ़ाक़ी हुकूमत जो साथ ॾियण जो फ़ैसिलो कयो। मुखालिफ़ धुर खे बि गारियूं ॾियण लाइ न पर ज़िम्मेवारियूं पूरियूं करण लाइ वोट मिलियो आहे। पार्लियामेंट में ज़ाती दुश्मनी ऐं ज़ाती मुफ़ादनि खे अहमियत ॾिनी पई वञे। मसइलनि जे हल लाइ ज़िम्मेवारी जो मुज़ाहिरो करणो पवंदो। आला अदलिया जे जजिस खे धमकियुनि ते ॿधल ख़त ऐं शकी पाउडर मिलण जो सिलसिलो जारी। लाहौर हाईकोर्ट जे वधीक हिक जज जस्टिस अली बाकर नजबी खे धमकियुनि ते ॿधल ख़त ऐं शकी पाउडर मिलण जी तस्दीक थी वई। लाहौर हाईकोर्ट जे 6 जजिस खे धमकियुनि वारा ख़त ऐं शकी पाउडर मिली चुका। पुलिस धमकियुनि वारे ख़त ऐं शकी पाउडर खे तहवील में वठी जांच शुरू करे छॾी। सुप्रीम कोर्ट जे जजिस खे बि लिखियल धमकियुनि वारनि ख़तनि जी जांच जारी। वज़ीर आज़म पारां चीनी शहरनि जी सिक्योरिटी फुल प्रूफ बणाइण लाइ क़दम खणण जी हिदायत। वज़ीर आज़म चीनी शहरनि जी सिक्योरिटी जो हर महीने पाण जाइज़ो वठण जो फ़ैसिलो बि करे वरितो। वज़ीर आज़म जी सदारत हेठि अमन अमान बाबति आला सतही इजलास में वफ़ाक़ी घरू वज़ीर ऐं सिक्योरिटी इदारनि जे सरबराहनि बि शिरकत कई। अमन अमान बाबति इजलास खे ब्रीफिंग बि ॾिनी वई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ इजलास खे ख़िताब कंदे चयो आहे त दहशतगर्दी जे ख़ात्मे ताईं जंग जारी रहंदी। सदर आसिफ अली ज़रदारी सां चेयरमैन ज्वाइंट चीफ्स ऑफ स्टाफ कमेटी जनरल साहिब शमशाद मिर्ज़ा जी मुलाक़ात। मुल्की सिक्योरिटी सूरताल ते ॻाल्हियूं। अवाम जी मदद सां मुल्क मां दहशतगर्दी जी लानत ख़त्म करण ते इत्तिफ़ाक़। सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त क़ौम मुल्की सलामती लाइ फोर्सिस जी कुर्बानियुनि जो क़दुरु करे थी। एतमाद आहे त सिक्योरिटी फोर्सिस अंदरूनी ऐं ॿाहिरी सलामती वारनि चैलेंजिस ते कामयाबी सां कंट्रोल करे वठंदियूं। इलेक्शन कमीशन ने सिंध में कामयाब थियल 12 सेनेटर्स समेत 39 सेनेटर्स की कामयाबी जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। सिंध में ज़मीर घुमरो, मसरूर एहसन, दोस्त अली जैसर, अशरफ जतोई, काज़िम शाह, नदीम भुट्टो, सरमद अली, आमिर चिश्ती, फैसल वावडा, उर्तल ऐन मरी ऐं रूबीना कायम खानी की कामयाबी जो नोटिफिकेशन जारी किया वियो। बलोचिस्तान में अनवार उल हक काकड़, एमल वली खान, अहमद खान ऐं ॿियनि जो नोटिफिकेशन जारी। इस्लामाबाद में राना महमूदुल हसन इसाक डार जो नोटिफिकेशन भी जारी। पंजाब में अहद चीमा, परवेज रशीद, हामिद खान, राजा नासिर अब्बास, मुसद्दिक मलिक, अनुषा रहमान, बुशरा अंजुम भट्ट ऐं खलील ताहिर जो नोटिफिकेशन जारी किया वियो।